बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां किरोना बाबति तव्हांखे कुझु ॿुधाईंदो हलंदुमि, तव्हांखे ॼाण ॾींदो हलंदुमि त किरोना हिकु ख़तरनाक वायरस आहे जेको इंसान जे जिस्म में साहु खणंदे नक जे ज़रिए दाख़िल थिए थो। किरोना मरीज़ जो वायरस हिकु मीटर फ़ासिले ताईं पहुची सघे थो। किरोना खां बचण लाइ असांखे कहिड़ो एहतियात करणु खपे? असांखे मुंहं ते मास्क इस्तेमालु करणु खपे, हैंड ग्लोव्स असांखे इस्तेमालु करणु खपनि ऐं असांखे घणे हुजूम खां पासो करणु खपे। असां पंहिंजे घरनि में ई रहूं, असां बाज़ारुनि ॾे न वञूं। इहो मां आवाम खे पैगाम ॾींदो हलंदुमि। हीउ पैगाम जेको आहे आल पाकिस्तान बुलेदी ऐं बुर्दी एसोसिएशन तरफ़ां हीउ प्रोग्राम आहे, तव्हां सभिनी आवाम खे ॼाण थो। हीउ पैगाम इंशाअल्लाह ताला उमेदु आहे त तव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। हीउ तव्हां पंहिंजे जेका बि आवाम आहे इंशाअल्लाह ताला हीउ तव्हां सभु आवाम ताईं पहुचाईंदो। महिरबानी।